इलाही रहमतुल्लाह अलैहि फरमायो जंड पीसंद जेडियूं केडो की सुकणल के पीस जी पायमाल थिया के फेरन मंज फिरन उहे गारे की नगरन जे कायम रहा की रसी जंड हूंदो न जंड वो जेके दांगा उते कीर जे भरसां किलीअ जे भरसां रहिजी विया उहे बची विया जेके किलीअ खां कीर खां परे थिया उहे पीसजी पायमाल थी विया शाह साहब जंड जी तशबीह थो ॾे हिन दुनिया जी जहान सां हिकिड़ो जंड जो पुर अथव आसमान ॿियो पुर अथव ज़मीन ही जेके बि असां वेठा आहियूं इहे सभु दांगा आहियूं जंड पीसंदे जेॾियूं केॾो की सुकणल के पीसजी पायमाल थिया के फेरन मंज फिरन उहे गारे की नगरन जे कायम रहा की रसी जेके क़ुरान खां परे थिया उहे पीसजी पायमाल थी विया जन क़ुरान सां तालुक़ रखियो उहे बची विया क़ुरान मजीद उॾरंदड़ शइ आहे जेको हिन क़ुरान मजीद खे चंबड़ी पियो वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ क़ुरान उॾारे वञी जन्नत में पहुचायोसि जंहिं क़ुरान वारी रसीअ खे छॾे ॾिनो जहन्नम जी खॾ में किरियो त वरी निकितो ई